बस बाबा हाणी देर न लगे थी जल्द तू न कारुन में घुमंदी कारुन में बंगुलन में रहंदी बस का पानी देर काने बस हाणी मां कद पिड़े जो इनको ही डेरी रानी ही असा के हिन घर में कदे भी सुख सराहण कान रीदा तडे ते चवाए भी भाजाई त ही घर असा के छडणो पवंदो पर तो चाचा वरन का का मोहलत घुरी आहे छा उन घर में वापस न वेंदी आ भाजाई जेकॾहिं मां ज़िद ते बीठल हुजां न त चाचा असां ते पहिरो ॾे आ ऐं घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त बि न ॾे आ इन जे करे मूं उन्हनि खे थधो करण जे लाइ बहाना राज़पो ॾेखारियो आ जीअं असांखे घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त मिले रानी ॾिस मूंसां कूड़ न हण मूंखे सच सच ॿुधाए त तूं पंहिंजे दिलि में छा सोचे रखियो आ हितां भॼी निकिरंदसि ऐं तोखे भी पाण सां गॾु वठी वेंदसि ठीकु आहे मां तुंहिंजी ॻाल्हि मञां थी हितां निकिरूं जो पोइ वेंदासीं काॾे मूंखे इहो त ॿुधाए त असां कंहिं वटि पनाह वठंदासीं सुल्तान वारा ऐं चाचा वारा असांजो पीछो कंदा तूं ई ॿुधाए त असां ॿ औरतूं उन्हनि खां लिखी सघंदासीं हा भाॼाई इहे सभु ॻाल्हियूं सोचण जूं त आहिनि पर हिते कहिड़ी जिंदगी सुख सां थी गुज़रे आज़ाब में त आहियूं रानी मां त तोसां ई बदल आहियां तूं जीअं चवंदीअ न मां तीअं ई कंदसि भाॼाई जेकॾहिं क़िस्मत में छुटकारो लिखियल हूंदो न त मिली वेंदो पर जेको बि कदम खणे न सोचे समझी खणजाए किथे ईअं न थिए जो तुंहिंजे इन कदम खणण सां असांजे मथां ॿीण आज़ाब अची वञनि पर जे ॾुख सूर लिखियल आहिनि न त उन में बि गुज़रे पई भाॼाई पर जे ॾुख सवाया आया त उनखे बि मुंहुं ॾेई वठंदासीं सुल्तान असां छोकिरीअ खे राज़ी करे छॾियो आहे चाचा रानी छा पई थिए रानी हेॾे अचण लाइ राज़ी आहे पर तुंहिंजो थोरो ख़ौफ़ अथसि पर उहो बि जल्दी ख़तम थी वेंदुसि जॾहिं न असां पोती विझी वेंदासीं त रानी खे इहा पक थी वेंदी त असांजी हाणे मिटी माइटी थिए पई ऐं उनखे इहा बि पक थी वेंदी त हाणे दुश्मनी न आहे रही ऐं उन खां उहो ख़ौफ़ बि ख़तम थी वेंदो ठीकु आहे साईं तव्हां छोकिरी जे मथां पोती विझी वञो पर हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदर में तूं राणी खे वठी करे हिते घर छॾे वेंदे ऐं पोइ तव्हांजो को बि बहानो न हलंदो सुल्तान अलाह कंदो त राज़ी थी वेंदी जेकॾहिं राज़ी न थी न त तव्हां उनखे ज़बरदस्ती वठी वञिजो केरु आहे तव्हांखे रोकण वारो मां राणीअ खे ज़बरदस्ती वठी अचणु नथो चाहियां मां चाहियां थो त राणी कुर्ब में अचे मल्हार ईअं ई थींदो हिकु ॿिनि ॾींहंनि में मां राज़ी करे राणी खे हिते वठी ईंदुसि तव्हां इहो ॿुधायो त तव्हां पोतीअ जी इजाज़त कॾहिं था ॾियो जॾहिं तव्हांजी दिलि करे असांजे तरफ़ खां तव्हांखे इजाज़त आहे पोइ सुभाणे असां शाम जो न्याणीअ मथां पोती विझी वेंदासीं ठीकु आहे भली तव्हां सुभाणे पोती विझी वञो पोइ मूंखे इजाज़त ठीकु आहे दादा सावण ते ॻाल्हियुनि मां लॻो त भाॼाई राज़ी कोन्हे लॻे थो त भाॼाई खे ज़बरदस्ती वठी अचो न दा गुरु न उहो मूंखां अॻ में ई नफ़रत थी करे मथां वरी जेकॾहिं ज़बरदस्ती थियसि न त उहो मुंहिंजो मुंहुं बि कोन ॾिसंदी पाण चाचा सावण हुनखे राज़ी करे वठी ईंदो सॼी ज़मीन ॾिसी पियो न हा हा ॾिसां पियो इहा मुंहिंजे हिसे में आई अथई ओ जेको मथियूं वाटर ॾिसी न मथियूं वाटर हा हा ओ यो बबुर ताईं इहो बि जाड़े खान जे हिसे में आयो अथई हाणे ॿुधाए त मां ज़मींदार त थी वियुसि न हा साईं वॾो ज़मींदार थी वे पर हाणे ॻाल्हि त ॿुध ए मुआरो लख रुपयो त मोटाए ॾे जे वाधू नथो ॾे त यार मूड़ त मोटाए ॾे न हेॾो ज़मींदार थी वियो आहे मूड़ मोटाए ॾे अरे ॼाई कान्हे कि इन्हनि ॾींहं मूं हटे फसल ॾिसी नथो ई कोन्हे पैसा ॾे केॾा हाणिया पैसा अरे मूं त सम्झो त तोखे मां पंहिंजो कमदार करे रखंदुसि तूं वरी ॻाल्हियूं पियो पतियूं करी हाँ जरा सच ॿुधाए मूंखे कमदार कंदे छा
तो पोइ पंहिंजो पाण खे मुंहिंजो कमदार सम्झ मलूक ख़ान। वाह जो ॻाल्हि कई थी झाड़ा खान। पोइ ॾिसजा त विझां थो ट्राकोड़ा हारन में रुगी हारन जी रीह ॿुधंदे रीह। न तो कर न कजांइ। या हिन मुआरी ज़मीन ते अकबर खान जा हारी बीठल आहिनि। भला ॻाल्हि त ॿुध, चए थो त ज़मीन मुंहिंजी आहे, ज़मीन तुंहिंजी ऐं हारी हुन जा छो? बाबा जॾहिं मिल्कियत जो फ़ैसिलो कोर्ट में वियो हो न, तॾहिं ज़मीन ही हुन जा हारी काहे चुका। इन करे उन्हनि वीचारनि खां फ़सुल खसणु सुठो कमु न हो। हाणे जॾहिं ही फ़सुल लहंदो, मथियों फ़सुल त पाण गॾिजी कराईंदासीं न। हाणे तूं हिकिड़ो कमु कर, ॿ टे सुठा हारी तूं ठीका कर। ही फ़सुल लहे, मथियों फ़सुल उन्हनि हारियुनि खां कराईंदासीं। झाड़ा खान इहे सम्झ त हारी तयार थी विया, वेठो आहियां न मां। मलूक पोइ पाण ॿई गॾिजी कंदासूं अकबर खान जो ढीको ई ढेरी। पैसा न ॾींदी? ॾींदो सां चार सौ न ॾींदो सां अला जो कसम ॾींदो सां। तूं पैसा खई दे, मुझ क्या पैसा खई दे? ॾींदो सां यार हो देख ले हारे। मां रावाज पोड़ो तो होश में ना है। उस्ताद सुठो जो असां त कोन आयासीं, न त रिली जे तह खां विञाए छॾिया। इहो तुंहिंजो पे जदमा मोतरनि जो वॾो पकवान ॾिसूं केतिरा तो पादर खाए निकरण जी कर। ठीकु मां सच पई चवां मस्ताना, हिन वक़्तु मूंखे तुंहिंजे साथ जी ज़रूरत आहे। जेकॾहिं साथ ॾियणु चाहीं थो त उहा बि साफ़ ॻाल्हि कर, जे नथो ॾियणु चाहीं त उहा बि साफ़ साफ़ ॻाल्हि कर। छो त हाणे मां वधीक धोखे में रहण नथी चाहियां। मस्तानी, मां त तुंहिंजो साथ ॾियण लाइ तयारु आहियां। तूं वरी बि हिकु चकर सोचे वठ, किथे ईअं न थिए जो इन्ही कदम खणण खां पोइ तूं पछताईं। सोच थो मतां ॿी का वाट निकिरी अचे। ॾाढो सोचियो आहे मस्ताना। हाणे मूं वटि त बसि 2 वाटूं बचियूं आहिनि। हिकु त तूं मुंहिंजो साथ ॾे, जीअं मां हितां निकिरी अचां। ॿी वाट कहिड़ी? ॿी इहा वाट आहे त मां ज़हर पी ख़ुदकुशी करे छॾियां, छो त मूं वटि ॿी वाट बची ई नाहे। हाणे तूं ई ॿुधाए मस्ताना त मां कहिड़ी वाट वठां? तूं चरी आहीं छा? हा, तुंहिंजे प्यार चरियो कयो आहे। सच में मस्तानी आहीं छा? पर तूं सच में मस्तानो नाहीं। जेकॾहिं हुजी हा त छा? हा मस्ताना, तूं टाइम पास करण जे लाइ मूंसां ॻाल्हाईंदो आहे। न न मस्तानी, अहिड़ी ॻाल्हि न आहे। मूंखे जवाब घुर्जे, हा या न में। मस्तानी, मां पंहिंजे मसलनि लाइ नथो किबायां, पर सोचां थो त तो लाइ को मसलो न पैदा थिए। मसलनि में घेरियल त मां बि आहियां। जेकॾहिं तूं साथ ॾियणु नथो चाहीं त मस्तानी, जीअं तूं चाहीं थी उहो ई थींदो। हाणे त पंहिंजे इन चेहरे तां उदासी ख़तम कर। मस्ताना, हाणे मुंहिंजी फोन जो इंतज़ार कजे। ठीकु आहे। चाचा चाचे सामान के चई से छॾे न। बस के त पादर न हलाए। ॾिसो छा था, हिते मां अॼु किले सां ॿधल आहे न, सुभाणे तव्हां ॿिन्हिनि जो वारो आहे, सुभाणे राब, ॿिए ॾींहुं वरी ज़ाहद जो वारो आहे। अरे बस असांजो वारो आहे। तोखे ख़बर न आहे ज़ाहिद वॾो ज़हरीलो आहे, जंहिंखे चक पाए रत चूसे मारे। ठीकु? हा हा, चाचो सावण चयो आहे जेसीं ताईं मूंखे ॾोकड़ नथा ॾियो त तव्हांखे हिन वथाण ते ॿधी रखंदुसि। उस्ताद भेटा पता यो ज़ालिम सावण न अची वञे। आई जो किले में ॿधी वियुसि न ज़मान खान, इहो अची वियो न, इहो वॾो मसलो कंदई। अरे वञो काॾे था, मूंखे त छोड़ियो न।
हाँ हाँ तोखे छोड़ियो था न राम न मतां या गलती कई थई किलो खाली थियो न त पोड़ो बताल थींदो वरी इन ही जगह ते असां हिते हूंदासीं हाँ उस्ताद वाह जी ॻाल्हि कई थई हाली हफ़्तो खनि पद हार को हराने में अगर दाग लग जाए तो दाग तो अच्छे हैं। सर्फ एक्सेल दाग तो अच्छे। सर हणे सर जे स्थिति चाची सावड़ जी कावड़ भलकी थी विदी इने किया था वणो मुखे त छडायो न उस्ताद पेटा चाचो सावण जो चाचो जमा अचियो न त पोइ सीधा पादर पका थई हाँ जुड़िया तू तो पादर जो पको ही मुंह दई ले न हां ओए हे पको आ बा इनके भली हफ्तो को दे असर कोन पदो अरे मां चवा तो मुजी जान छडायो न जे कदा न था छडायो न त हिता निकरण का पो मां ता बिन जी जान कोन छडी त छो त जुड़ियो जलाली आ जलाली जने हिता निकरे दे तो पूरी दर्द चली रे न फिलहाल ते मर फिलहाल वो खा दर्दन जो दरिया अड़ान इएं कोन कंदुसि त मां तोखे दस्तावेज़ ॾियां ऐं तूं घर वञी सही कराए अचे ॼाणा मूंखे कहिड़ी ख़बर त उहा सही तुंहिंजे नुंहुं जी आहे या तुंहिंजी घरवारी जी यार वॾो को बेतबारो माण्हू आहे इहा कोई ट्राइप छॾी नथो हाणे तुंहिंजी छा मर्ज़ी आहे त मां पंहिंजी नुंहुं खे वठी तुंहिंजे ओताक ते अचां ॼाणा खण तोखे कंहिं चयो त तूं पंहिंजी नुंहुं खे वठी हिते मुंहिंजी ओताक ते अच तूं पंहिंजी नुंहुं खे पंहिंजी ज़ाल सां गॾाए मुंहिंजे घर वठी अच उते था वेही मसइले जो हल कढ ठीकु आहे ॼाणा खण हाणे मूंखे तूं इहो ॿुधाए त मां दस्तावेज़नि ते घणनि एकड़नि जी लिखत करायां तूं मूंखे घणा एकड़ थो विकिरो करे यार को वॾो मुर्दार माण्हू आहे ये 2 लख इहा रागड़ी छॾी कोन थो ॼाणा खण तूं मूंखां ज़मीन जा 3 लख न 8 लख वठ ॾींदुसि पर हिकु शर्त ते हेरा तूं मूंखां पैसा खण होॾां मूंखे ज़मीन जो कब्ज़ो ॾे न चरियो ही छा ज़मीन जो कब्ज़ो तोखे कोन थो ॾियां तॾहिं त मां तोखे 3 लखनि में थो ॾियां बस यार राणा खान ईअं सम्झ त तूं मूंखे असुल ज़हर जो वटो थो प्यारी जड़ा दुआ कर मूंखे जो इन ज़मीन जा 3 लख एकड़ तोखे मां थो ॾियां न त इन फॾे वारी ज़मीन जो केरु तोसां सौदो कंदो आहे ॼाणा खण तूं त पैसा वठी सेरांदी बांह ॾेई वञी पंहिंजे घर सुखियो थी सुम्हंदे पर हुन मकनातीसी हाथी अदे अकबर खान खां हुन जो कब्ज़ो केरु वठंदो आहे पर ॿुध इन कब्ज़े वठण में महिरबानी करे तकड़ न कजाए फिक्र न कर जाड़ा जेस ताईं मां तोखे समूरी ज़मीन जे कब्ज़े जा पैसा नथो ॾियां तेसी ताईं मां अहिड़ी का बि ॻाल्हि न कंदुसि अमान अची न सुभाणे शाम जो सदोरीअ मथां पोती विझी ईंदासीं तूं पाड़े वारनि खे सॾु ॾेई छॾ ऐं अमां राणी खे बि सम्झाए छॾजांइ हू बि तोसां गॾु हले चाचा राणी त जवाब ॾेई छॾियो आहे हो त चए थी त मां उन घर में पहिरीं कान रखंदसि उनजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे मां ॾिसां थो तोसां की नथी हले अता मां आहियां न पाड़े जूं औरतूं वठी सदोरीअ ते पोती विझी ईंदसि राणी जे हलण जी कहिड़ी ज़रूरत आहे मां सुल्तान वारा ॾुख कंदा छा सोचींदा त 2 मायूं अथनि उहे बि न आयूं अथनि चाचा वक्त जी घड़िया गुज़री वेंदी मां आदि मरियम सां को न को बहानो करे टारे वेंदीमांसि को बि बहानो न हलंदो तूं राणी खे ज़रूर वठी वञजां जेकॾहिं नथी हले न तूं मूंसां ॻाल्हि कजां मां हुनखे सटको ॾेई सिधो कंदुसि सुभाणे पाड़े जूं मायूं जी ऐं ख़ुशीअ जे मौके ते तूं लठ खणी बीहंदे राणीअ खे कुटींदे माण्हू पाड़े वारा छा सोचींदा आख़िर छोरी सम्झे छो नथी राणीअ खे मां पाण ई सम्झाईंदसि तव्हां 2 टे ॾींहं सब्र त कयो ठीकु आहे सुभाणे तूं सॾु ॾेई अचांइ शाम जो पोती विझी ईंदासीं का बि लापरवाही न थियणु घुरिजे सम्झी वई आहे न का बि लापरवाही कोन थींदी तूं गणती न कर
जी याद सताए त छा करियां हा हुन जो प्यार रुलाए त छा करियां पिरीअ जी याद सताए त छा करियां मुखां त हूअ ये दुनिया दर्दन जो दरिया ये दुनिया ये दुनिया ये दुनिया दर्दन जो दरिया दर्दन जो दरिया दर्दन जो दरिया झाड़ा वरी हिकिड़ी नई ख़बर ॿुधी अथई वरी किथों धमाको ॿुधई सच में झाड़ा ॻाल्हि आहे बि धमाके जहिड़ी ओए आकाशवाणी ॿुधाइण में देर न कर न सॾु मिलियो आहे सावण जे घरां त वरियाम जे नाले जी पोती ने छोरी इन सदोरी जे मथां थी पवे अड़े छा 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 जे जादू तू त मुंहिंजो दिमाग़ घुमाए छॾियो जो ॻाल्हि सही वाकई धमाके खां घटि न आहे पर जादू मूंखे सम्झ में नथो अचे त इहो सुल्तान इहो सावण जे अॻियां कीअं झुकियो हाओ झाड़ा सब ने छोकरी जे प्यार जे अॻियां मजबूर थी पिया छा कन जादू या छोरी बि वॾी उस्ताद आहे सही हरणी वांगुरु ए छलाकड़ा ॾेई 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 वञी पंहिंजी मंज़िल मानी सही पर सोचण जी इहा ॻाल्हि आहे त सुल्तान आण कीअं मञी तूं उन्हनि खे धूड़ विझ विढ़नि या मरनि तूं पंहिंजो सोच पंहिंजो जादू जादू मूं सभु कुझु सोचे छॾियो आहे तूं रुॻो हिकिड़ो कमु कजांइ गूंज खे वठी सिधो राणा खान जे घर वञजांइ इहो राणा खान हुनखे कागज़नि ते सही कराईंदी जेके मिल्कियत जा कागज़ आहिनि न उन ते अंगूठा वठंदुसि या सही वठंदुसि वठी वञा उन खां पोइ बाबजी बसि मुंहिंजो कमु ई इहो हूंदो पैसा जूं भरियूं बती ढोए दूर तो जे अॻियां अची रखंदुसि थोरो मिड़े ख़्याल कजां ये राणो बि वॾो बेईमान माण्हू अथई ऐं मथां का ठगी वगी करे वञनई यादो राणे मूंसां थोरी बि टीटी कई न तने राणे के मां मूमल जी माड़ी ॾेखारे छॾी थो सां इहो राणो मूंखां वधीक ठग कोन्हे भला राणे वटि एतिरा पैसा आहिनि जो ही ज़मीन ख़रीद कंदो आउं त चवां थी राणे खे छॾ ॿी का धुर ॾिस जादो जादो वॾी कोशिशि कई अथमि वॾियूं तकलीफ़ूं कटियूं अथमि पर इहे कमु आहे थोरो फॾे वारो फॾे जो कमु आहे न जादू को माण्हू इन कम में हथ विझे ई कोन बसि हाणे फॾे वारो कमु इहो कमु कंदो राणा खान ॿिए जे वस जी ॻाल्हि कान्हे राणो भली पूरी दुनिया सां ठगी करे पर जाड़े खान सां ठगी कोन कंदो वरी बि मिड़े थोरी होशियारी रखजांइ मूंसां न थोरो बि नमूनो कयईं त हुनखे ख़बर आहे त जाड़ो कंदो ढींगो ई डेरी अरे लालन मुझे यार आजा लालन चाला तर तर हिता वनी बेजे कंध में लग वने मुका वाली सुनियो मा जो चा जो कोब कढा छा मेरे सुनियो हां अमीर वरी छा में प्यारे चा हम कौन सा करे अमीरा अरे रे
जेकॾहिं तोखे चाह पियारियां त मां अमीर आहियां, जे चाह न पियारियां त सुञो आहियां। मां त इहो ई सम्झंदुसि न। मां सुञो ई सही, पर तोखे चाह कोन पियारींदुसि। अरे चांहि जो बुखियो केरु आहे? मुंहिंजी चांहि जे बहाने सां होटल ते वेही तोखे ॿुधायां त दाव ताड़ियो अथमि। दाव दा कहिड़ो दा ताड़ियो अथई? हा हा दाव ताड़ियो अथमि, तंहिंजे करे तोसां सलाह करी आहे। जेकॾहिं तूं मूंसां जोड़ में हली त वॾो दाव अथई, वॾो दाव। सोची छा तो कम ईअं चपटी में थींदो, ॾाढो भलो दाव अथई। ॿिनि माण्हुनि जी ज़रूरत आहे, न त मां त अकेलो हली वञा। ॿ हिसा कंदासीं, हिकिड़ो तुंहिंजो हिकिड़ो मुंहिंजो। ठीकु आहे, मूं वटि बि सुञाई लॻी पई आहे। भला तूं ॿुधा, दाव त थी वेंदो न? अरे ॿिया दाव छॾे, तुंहिंजो जार थी पवंदो। छा थो थी? पोइ ठीकु आहे, हल होटल ते हली था चांहि पियूं। भला ॿुधा, दाव त थी वेंदो न? ज़ाहिद वॾो ज़रीरो आहे, कमु पको करे ईंदो आहे, पको। पर 12 हिसो मां खणंदुसि ऐं तोखे 14 हिसो ॾींदुसि। आहे त कस, पर पोइ बि मंज़ूर आहे। हल त हाणे होटल ते चांहि पियूं। ठीकु मूं तोखे इन लाइ हिते घुरायो त तुंहिंजो मामो तुंहिंजी तबाही खे पोयां आहे। हींअर तूं इहा ॻाल्हि कान सम्झंदी आहे, पर इहो तुंहिंजो मामो वक़्त खां अॻु ई तुंहिंजी मिल्कियत खाई खपाए नास करे छॾींदो। ॾिस अम्मा, तूं पंहिंजे मुस्तक़बिल जो सोच। जॾहिं न ॿारनि में पवंदीअ तॾहिं तोखे ख़बर पवंदी त घर जा ख़र्चा छा हूंदा आहिनि। ॿारनि जी तालीम ऐं उन्हनि जे लाइ गाॾी जी ज़रूरत पवंदी, हिन वक़्तु न। अम्मा, जेसी ताईं मूंखे ॿार थियनि तेसी ताईं मां सूरन जी ज़िंदगी गुज़ारियां, ऐं जॾहिं ॿार थींदा पोइ उन्हनि जी परवरिश कंदे ज़िंदगी गुज़री वेंदी। अम्मा, छा मुंहिंजी ज़िंदगी में ख़ुशियूं ॾिसण जो को हक़ न आहे? कहिड़ा ॾुख आहिनि तोखे हिन वक़्तु? चओ बाबा। बाबा जानी, रुपए जे लाइ हलाक आहियां। बैंक में पैसा पिया आहिनि ऐं उन्हनि खे कढाइण जी बि मूंखे इजाज़त न आहे। महीने में तुंहिंजो घणो ख़र्च आहे? ॿुधाए त ओतिरा तोखे असीं ॾेई छॾियूं। बाक़ी किथां जी अक़लमंदी आहे त तव्हां हिकिड़े ई धक में 25 लख कढायो? इहो असीं कॾहिं न थियण ॾींदासीं। हाणे मूंखे इहा ख़बर आहे त इहो जाड़ो खान 12 ज़मीन जो सौदो बि कंदो। यादि रखी थी, जाड़ा खे कॾहिं बि ख़ाली पने ते सही न ॾिजई, न त हू तुंहिंजी समूरी ज़मीन भुगड़नि जी मुठ में विकिणी छॾींदो। ये दुनिया